अज अनवर कणकारो पंजतिया कि दमानी पिनिया बुख ॾाढी लगी आ। अड़े अड़ो बेसुरो गाईंदे तोखे शर्म कोन थो अचे? राग त रूह जी राहत हूंदी आहे, तुंहिंजे हिन राग त असांखे मथे में सूर विझी छॾियो आहे। मां बेसुरो न आहियां, बेसुरा त तव्हीं आहियो जेको मुंहिंजे सुर खे सम्झी नथा सघो। मां जेको कुझु ॻायां थो न पंहिंजे अंदर मां थो ॻायां, अंदर मां। पर तोखे ख़बर न आहे, माण्हू तो ते खिलनि था, तुंहिंजे राग खे तमाशो सम्झनि था, तोखे हू ॻाइणो न मश्करो सम्झनि था। हा हा, शुरू में सभु कोई खिलंदो आहे, जॾहिं न मां मशहूर थीसि न इहे ई माण्हू मुंहिंजे ॾिसण लाइ सिकंदा। अड़े निभागा, न को तुंहिंजे आवाज़ में सुर आहे, न को तुंहिंजो वरी बूथ भलो आहे। हरू भरू बेसुरो राग ॻाए पाड़े वारनि खे परेशान न कर। तव्हांखे ताननि खां सवाइ ॿियो अचे छा थो? तव्हां कॾहिं असांजो हौसलो बुलंद कयो आहे? डायलॉग त वॾा थो हणी, पर माण्हुनि में तुंहिंजी टके जी बि इज़त कान्हे का। मूंखे जेका इज़त मिले थी न सा तव्हांखे कहिड़ी ख़बर? मुंहिंजा त इंडिया में बि फैन आहिनि। अड़े हे ख्वाब ॾिसण छॾे ॾे, इहे तुंहिंजा ख्वाब तोखे रस्तनि ते रोले छॾींदा। अॼु त तूं मुंहिंजी बेइज़ती करे रहियो आहीं, पर इंशाल्लाह रख लाह ते सुभाणे तूं मुंहिंजो नालो गूगल ते सर्च कंदे। बसि यार, तोसां मथे मारी करे छा कयूं? तूं त आहीं जाहिल फनकार। वञी असां पंहिंजे कमकार जी कयूं। फनकार त बेसुरा न आहिनि हूंदा, बेसुरा उहे इंसान हूंदा आहिनि जेके पंहिंजी इंसानियत विञाए विहनि था।